अल्लाहुम्मा रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। रब्बि ज़िदनी इल्मन व फ़हमन वर्ज़ुक़ना शफ़ाअत हबीबिका यौमल क़ियामति इन्नका ला तुख़्लिफ़ुल मियाद। सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यिदिना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु। व नशहदु अन्न सय्यदना व सनदना व मौलाना व महबूबना व महबूब रब्बिना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीमुल अमीन। व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। बंदे परवरदिगारम उम्मते अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दोस्त दारे चार यारम ताबे औलादे अली। मज़हबे हनफी दारम मिल्लते हज़रत खलील। ज़ेर साया गौसे आज़म खाक पाए हर वली। क्या शान अहमदी का चमन में ज़ुहूर है। हर गुल में हर शजर में मोहम्मद का नूर है। ताबा है आफ़ताब जमाल अहमदी। देखें न चश्मे कोर तो उनका कसूर है। आया आसथिया में बारोचा बंभोर में। पसी पहर पुन्हूं असीन से नेण ठरियाम। गूंदर विसरिया में सुखन शाखों कढ़ियों। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबिही
इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। सलात शरीफ मोहब्बत से बुलंद आवाज़ से पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन। मौजा निहायत ही वाजिबुल एहतराम महफिल मुबारक में स्टेज ते तशरीफ़ फरमा कसीर तादाद में उलमा व हुफ़ाज़ किराम व सादात गिरामी इज़्ज़त मान वारा सामिईन मुहतरम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अज अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह करीम जो करम आ जो हिन मुबारक हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़िक्र मुबारक वारी महफिल अल्लाह करीम असां तव्हां खे नसीब फरमाई आ। यकीन जानियो त जंहिं जाइ ते बि हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो ज़िक्र पाक थींदो हुजे, उन जाइ ते रब करीम जी रहमत वसंदी आ। बैहक़ी शरीफ जी रिवायत में ज़िक्र थियल आ, हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो फरमान मुबारक आ, इंद ज़िक्र सालिहीन तंज़िलुर रहमह। जंहिं जाइ ते सालिहन बानन जो ज़िक्र थींदो आहे उते रब जी रहमत वसंदी आ। त अंदाज़ो लगायो जेकॾहिं उम्मत जे आम भलारन सालिहन बानन जो जिते ज़िक्र थे उते जेकॾहिं रब करीम जी रहमत वसे थी त पोइ जंहिं जाइ ते अल्लाह जे महबूब नबीयन जे इमाम जो ज़िक्र थे ते केतिरी रब करीम जी रहमत वसंदी हूंदी। सभई मोहब्बत सां चओ सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो, रबीउल अव्वल शरीफ जो मुबारक महीनो अल्हम्दुलिल्लाह दुनिया जहान में खुशियों खणी ईंदो आहे। जीअं ई भलारो चंड नज़र ईंदो आहे, सिर्फ़ हिन मुल्क पाकिस्तान में न पर दुनिया जे तमाम घणनि मुल्कनि में मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जा आशिक़, हबीब करीम जा उम्मती, मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी तशरीफ़ आवरीअ ते खुशीअ में महफ़िलूं सिंगारींदा आहिनि, घर घिटियूं सजाईंदा आहिनि, मस्जिदुनि में चराग़ा कंदा आहिनि ऐं आम जाम ज़िक्र वारियूं महफ़िलूं सिंगारे करे पूरी दुनिया के इहो पैगाम ॾिनो वेंदो आहे त हीअ महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी उम्मत हबीब करीम जी तशरीफ़ आवरीअ ते केतिरी ख़ुश आहे ऐं अल्लाह जा शुक्र मल्हाया वेंदा आहिनि, ख़ैर ख़ैरातूं सदक़ात कया वेंदा आहिनि, जंहिंजो ॿियो को मक़सदु हूंदो ई कोन्हे को। मक़सदु सिर्फ़ इहो हूंदो आहे त खुशी है आमना के लाल के तशरीफ़ लाने की। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। त अल्लाह करीम जंहिंजे हिस्से में ही भलारियूं कचहरियूं रखे उहो यकीनन भाग वारो आहे।
ये मुबारक महफिल में ग़ालिबन सालानी मूंखे त पहिरों भेरो इत्तिफ़ाक़ आहे जो हाज़िरी नसीब थी वई आहे, जो हिन महफिल जो मोर जेको ख़तीब हज़रत अल्लामा अलहाज मुफ़स्सिर क़ुरान बुलबुल मदीना हज़रत अल्लामा अलहाज मोहम्मद इदरीस दाहिरी साहिब, उनकी तबीयत अचानक नासाज़ थी पई, जंहिंजे करे वो इन महफिल मुबारक में तशरीफ़ कोन आणे सघियो। असां सभई दुआगू आहियूं त इहे अहले सुन्नत जो जेके उलमा सरमायो आहिनि, जिते भी हुजन खुश आबाद हुजन, अल्लाह तबारक व तआला उन्हनि जो सायो अहले सुन्नत व जमायत ते ता देर कायम ऐं दायम रखे। उन्हनि जूं बरकतूं आहिनि। जिंदगी उन्हनि मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जो शान गायो। ज़ाहिर आहे इंसान आहे ऐं इंसानी तकाज़ा जे हिसाब सां आवारिस जेके ईंदा आहिनि, इंसानी तबीयत ते अचणा आहिनि। आम तव्हां असां सभई कॾहिं बुखार अची वेंदो आहे, कॾहिं ॿी का ॻाल्हि थी वेंदी आहे, त इहो सभु कुझु आलिम बि आख़िरकार इंसान आहिनि ऐं उन्हनि वॾी ख़िदमत कई आहे उमिरि जे हिसाब सां। बहरहाल असां सभई दुआगू आहियूं त अल्लाह करीम खेनि आफ़ियत सां वॾी ॼमार अता फ़रमाए। सभई मुहबत सां आमीन चओ। त इन इत्तिफ़ाक़ सां मां तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। साईं वारनि फ़ोन कई, पर क़िस्मत सां अॼोको ॾींहुं मुंहिंजो बि फ़ारिग़ हुयो, जो पंहिंजा मुलाक़ात जा ही मेला मिड़े लिखियल हुया, पाणी हिते जो नसीब हुयो अची पीतम। मुहब्बत जूं चंद ॻाल्हियूं तव्हांजी ख़िदमत में मुख़्तसिर टाइम में अर्ज़ रखंदुसि। हाजी साहिब मोहम्मद आलम ख़ान घुरगुड़ी, जेको केतिरे ई ज़माने खां वठी करे हीअ सालानी महफ़िल मुबारक मुनाक़िद कंदो रहंदो आहे, सभई दुआ कयो त अल्लाह तबारक व तआला उन जा वेढ़ा हमेशह शाद आबाद रखे। जेके भी हबीब करीम जा उम्मती मुस्तफ़ा करीम जे ज़िक्र पाक ॿुधण ॿुधाइण जे लाइ अहिड़ो सुहिणो इहतमाम कनि था, चल अल्लाह तबारक व तआला उन्हनि खे ज़िंदगीअ में खोड़ सारियूं ख़ुशियूं नसीब फरमाए। आमीन चओ। क़ुरान करीम जे 6 सिपारे मां सूरह माइदा जा चंद अल्फाज मुबारक मूं तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ कया आहिनि, तिलावत कया आहिनि। दुआ कयो त अल्लाह रब्बुल इज़्ज़त मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच चवण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं इहा बि दुआ कयो त हिन मुबारक महफ़िल में जेको बि ज़िक्र ॿुधूं था, अल्लाह करीम इन पाक ज़िक्र खे असांजे लाइ ॿिन्ही जहाननि में इज़्ज़तुनि ऐं छुटकारे जो बाइस बनाए। हाणे जीअं मुहब्बत ज़ौक़ शौक़ सां वेठा आहियो, माशाअल्लाह कसीर तादाद में जमायत आहे। इन आस ऐं उम्मीद सां सलाह शरीफ़ मूंसां गॾिजी पढ़ाईंदव त मां उन्हनि लफ़्ज़नि मुबारकनि जो तर्जुमो तव्हांजी ख़िदमत में पेश कयां। इन आस ऐं उम्मीद सां त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फ़रमान आहे त मुहब्बत वारे जी सलात मां मुस्तफ़ा करीम पाण ॿुधंदो आहियां। हाणे जेकॾहिं तव्हां चाहियो था त अल्लाह जो हबीब करीम असांजी सलात पाण ॿुधे ऐं ॿुधंदो त यकीनन जवाब बि इनायत फरमाईंदो आहे या न? अल्लाह थो ॼाणे त मुस्तफ़ा करीम जे तरफ़ां जेकॾहिं सलामतीअ वारो जवाब अची वियो त ॿेड़ा ई पार थी विया। मुस्तफ़ा करीम जा सहाबी सगोरा छा कंदा हुया, जो अल्लाह जो हबीब करीम रस्ते सां हलंदे हलंदे जेकॾहिं कंहिं घर जो दरवाज़ो खड़कायो, पाण करीमन जी आदत मुबारका हूंदी हुई जो दरवाज़ो खड़काए करे फरमाईंदा हुया अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सहाबी सगोरो जल्दी में जवाब कोन ॾींदो हो। वरी मुस्तफ़ा करीम जी आदत मुबारका जे मुताबिक़
उनके ख़बर हुई त हबीब करीम 3 भेरा सलाम ज़रूर कंदा। वरी इंतज़ार कंदा हुआ घर वारा। अल्लाह जो हबीब करीम कुछ देर का बाद में दरवाज़ो खड़काए करे वरी फरमाइंदो हुयो अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वरी सहाबी सगोरा अंदरा बीठा भी हुजन पर इंतज़ार कंदा हुआ। टियों भेरो हबीब करीम जॾहिं सलाम कंदा हुआ, जेकॾहिं जवाब न आयो त पाण अॻिते तशरीफ़ वठी वेंदा हुआ। पर 3 भेरनि ताईं सहाबी सगोरा इंतज़ार कंदा हुआ। मक़सद सिर्फ़ इहो हुयो त मुस्तफ़ा करीम जा इहे लफ़्ज़ मुबारक हिन घर जे लाइ दुआ आहिनि त ॿेड़ा ई पार आहे। त जेकॾहिं हबीब करीम जे तरफ़ां जवाब अचे त छा था सम्झो त पोइ हिते बि इंशा अल्लाहुल अज़ीज़ का ॾुखियाई कान्हे का, त क़ब्र हशर में बि बेड़ा पार हूंदा। हाणे सभई मुहब्बत सां हबीब करीम ते सलात बुलंद आवाज़ सां पढ़ायो झूमी करे। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। जितरा आयो एतरो अञा आवाज़ कोन थो अचे, वॾे आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कलाम मुक़द्दस में इरशाद फरमायो क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो तहक़ीक़ तव्हां वटि आयो आ अल्लाह जे तरफा नूर ऐं रोशन किताब जो। सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, रब करीम जी ज़ात बाबरकात इन्हनि अल्फाज़ मुबारका में 2 शयुनि जो ज़िक्र फरमायो त तव्हां वटि अल्लाह जे तरफा नूर आयो आहे ऐं रोशन किताब आयो आहे। अरबी ग्रामर ॼाणींदड़ सम्झनि था विच में जेको हर्फ़े अतफ़ आयो आहे जंहिंजी ऐं माना असां सिंधीअ में कंदा आहियूं, इहो ऐं ॿुधाए थो त नूर ऐं किताब साॻी शइ कोन्हनि के। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात 2 शयुनि जो हिते ज़िक्र फरमायो तव्हां वटि अल्लाह जे तरफ़ां नूर आयो आहे ऐं रोशन किताब आयो आहे। जेकॾहिं केरु बि 2 शयुनि जो नालो खणे विच में ऐं जो लफ़्ज़ चवे उन जो मतिलबु हूंदो आहे त पहिरीं शइ ॿी आहे, ॿी शइ अलॻि आहे। जेकॾहिं केरु चवे साॻे माण्हूअ लाइ चवे त मूं वटि ज़ैद आयो ऐं ज़ैद आयो, माण्हू चवंदा त इहो त चरियो आहे। साॻे माण्हूअ जो नालो खणी करे विच में ऐं जो लफ़्ज़ चवी ईअं चवे कतई तरह सां केरु बि उन जे जुमिले खे सही कोन चवंदो। पर जेकॾहिं केरु चवे त मूं वटि ज़ैद आयो ऐं ख़ालिद आयो, पोइ ठीकु आहे या न? बिल्कुलु। इहा ॻाल्हि आउं वज़ाहत इन जे करे चवां थो त कुझु माण्हू अॼुकल्ह अहिड़ा आहिनि दुनिया जहान में जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नूरानियत जो इनकार कंदे उहे चवंदा आहिनि त नूर बि साॻी शइ आहे, किताब बि साॻी शइ आहे। नूर ऐं किताब ॿई साॻी शइ जो ज़िक्र आहे, इहे अलॻि शयूं कोन्हनि के। पर अरबी ग्रामर जे क़ाइदे मां इहा ॻाल्हि चिटी तरह सां मालूम थी वञे थी त नूर ॿी शइ आहे, किताब मुबीन अलॻि शइ आहे।
इन जे करे त विच में हर्फ़ अतफ़ आयो आहे ऐं मातूफ़ अलैहि में मुग़ायरत हूंदी आहे। उहे ॿई हिक ॿिए जा ज़िद हूंदा आहिनि, ग़ैरियत जी तक़ाज़ा कंदा आहिनि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, इन्हनि लफ़्ज़नि में रब करीम ॿिनि शयुनि जो ज़िक्र फरमाए करे फरमायो त तव्हां वटि नूर बि आयो आहे त रोशन किताब बि आयो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जे बारे में असां अहले सुन्नत व जमायत जो अक़ीदो ईमान इहो आहे त मुस्तफ़ा करीम के रब करीम दुनिया जहान में मोकिलियो, इंसानी सूरत में मोकिलियो, बशरी वेस पाराए करे मोकिलियो आहे। न त हक़ीक़त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी वो रब करीम ही जाने थो, जेको अहादीस मुबारका में ज़िक्र थींदो आहे। कुरान करीम जे आयतुनि मां मफ़हूम मां जेका ॻाल्हि मालूम थिए थी उहा इहा आहे त रब करीम पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पहिरीं नूरानियत में पैदा फरमायो। नूरानियत सब खां पहिरीं हबीब करीम जी पैदा कई वई आहे। उन खां बाद में रब करीम जी ज़ात बाबरकात मुस्तफ़ा करीम के बशरी लिबास पाराए करे मोकिलियो आहे। ऐं इहा नूरानियत कॾहिं जी आहे? पहिरीं मां इन्हनि आयत मुबारका जेका मूं तिलावत कई आहे उन जे तफ़सीरनि जे हवाले सां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां। अरबी क़ाइदे जे हिसाब सां त तव्हां सम्झी वरितो त नूर अलॻि शइ आहे, किताब अलॻि शइ आहे। पर जो त मुफ़स्सिरनि खां पुछूं, मुहद्दिसनि सगोरनि खां पुछूं इन नूर मां मुराद केरा, नूर छा आहे? हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो, मुस्तफ़ा करीम जो प्यारो सौट हज़रत इब्ने अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा, हज़रत अब्दुल्लाह इब्ने अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा मुस्तफ़ा करीम जो उहो जलील क़दर सहाबिया जंहिंजे लाइ हबीब करीम दुआ घुरंदा हुया, अल्लाहुम्मा अल्लिमहुल किताब वत्तवील। या रब करीम इब्ने अब्बास के किताब जी समझ अता फरमाए। कुरान करीम में जेको भी जिक्र थिए थो उनखे उन जी तावील जो इल्म अता फरमाए। हबीब करीम जी दुआ कॾहिं बि रद्द कान थींदी आहे। हज़रत इब्ने अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा के कुरान करीम जा उहे तरब करीम इल्म जा खजाना अता फरमाया जो अकुल दंगा है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ओ इब्ने अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा जेको मुस्तफ़ा जो प्यारो सौटा हबीब करीम जे चाचे हज़रत अब्बास साईं जो फर्जंदा जलीलुल क़दर सहाबी आहे। ऐं सिर्फ़ ईअं बि न त कुरान करीम जी जेका ॻाल्हि उनखे सम्झ में आई पंहिंजे हिसाब सां लिखी छॾियईं, पर जॾहिं उहो कुरान करीम जी का बि आयत नाज़िल थींदी हुई हबीब करीम उनखे ॿुधाईंदा हुया त पोइ इब्ने अब्बास पंहिंजे अक़ुल सम्झ जे हिसाब सां उन जो तफ़सीर करे वरी रसूलुल्लाह जी बारगाह में खणी ईंदो हुयो। अल्लाह जो महबूब वरी उन जी तस्दीक कंदो हुयो त जेको तो सम्झो आहे सो ठीकु आहे। सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ जो थियल हुई, सुभान अल्लाह। उहा दुआ कुर्बान वञा हबीब करीम जे दुआ जे लफ़्ज़नि तां। आला हज़रत अज़ीमुल बरकत मुजद्दिदे दीनो मिल्लत शाह अहमद रज़ा ख़ान फ़ाज़िल बरेलवी सब जो रहमतुल्लाह अलैहि दुआ जे बारे में ॾाढी सुहिणी ॻाल्हि कई अथसि, ॿुधंदव? सुभान अल्लाह। सभई कोन था चओ सुभान अल्लाह, जॾहिं करे हथ मथे करे चओ सुभान अल्लाह। फरमाए तो इजाबत का सेहरा इनायत का जोड़ा दुल्हन बन के निकली दुआए मोहम्मद। जोर से सुभान अल्लाह।
इजाबत का सेहरा इनायत का जोड़ा दुल्हन बन के निकली दुआए मोहम्मद इजाबत ने झुक कर गले से लगाया बड़ी नाज से जब दुआए मोहम्मद हबीब करीम जा दुआ जे लाए हथ खजन रब करीम जी रहमत पान ड्रोड़ी अची करे उनके भाकुर में खड़ी वठंदी सुभान अल्लाह। हिकिड़ो भेरो सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु वॾो जलीलुल क़दर सहाबी आहे ऐं हदीस जो तमाम वॾो ज़ख़ीरो जेको असां तव्हां ताईं पहुतो आहे हिन उम्मत ताईं पहुतो आहे हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जे वास्ते सां पहुतो। ओ सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में ईंदो वींदो रहंदो आहे हदीसूं ॿुधी करे यादि कंदो रहंदो आहे। हिकिड़ो भेरो अर्ज़ कयईं त अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हां जे महिरबानियुनि सां दुनिया जहान में हिदायत आम जाम थी वई आहे गैरन ताईं परे परे ताईं या हिदायत जी जेका शमा आहे या नूरानियत परे परे ताईं पहुची वई आहे। अलाए केतिरा मां ॾिसां थो इस्लाम जा दुश्मन हुया जेके हाणे इस्लाम जी दौलत सां मुशर्रफ थिया आहिनि। ऐं अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मां अव्हां जी बारगाह में बार बार हाज़िर थींदो रहंदो आहियां। ऐ अल्लाह जा महबूब करीम मुझी अंबड़ अञा मुसलमान कान थिया। अल्लाहु अकबर छा थींदो जेकॾहिं अंबड़ साइण हली वञे जहान छॾे करे ऐं उन जो बच्चो रसूलुल्लाह जी बारगाह में ईंदो रहंदो हुजे। अंबड़ जेकॾहिं हली वञे ज़ाहिर आहे जंहिं ईमान कोन आंदो आहे उन जे लाइ जन्नत आहे ई कान। जेकॾहिं उन जो बच्चो जन्नत में वञे ऐं अमड़ जहन्नम में सड़े केरु बर्दाश्त कंदो? इहा ॻाल्हि ॾुखी ॻाल्हि आहे ॾाढी। ऐं अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेहरबानी फरमायो अबू हुरैरा जी अम्मा जे लाइ दुआ कयो त रब करीम उनखे ईमान जी दौलत नसीब करे। सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में अर्ज़ कयाई अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ जे लाइ हथ खया। अल्लाह दुआ जे लाइ जीअं जो रसूलुल्लाह हथ खया आहिनि रब करीम जी इज़्ज़त जो कसम आहे हबीब करीम दुआ जे लाइ जीअं ई मथे हथ खया अबू हुरैरा इहो कोन ॾिठो इंतज़ार कोन कयो त हबीब करीम दुआ कहिड़ी था घुरनि बस अर्ज़ करण जी देर हुई। रसूलुल्लाह जीअं जो हथ मथे कया आहिनि होॾां हज़रत अबू हुरैरा महफ़िल मां उथी करे डोड़ण शुरू कयो आहे। डोड़ंदो वञे थो बाज़ारनि मां घर घिटियुनि मां ईअं डोड़ंदो डोड़ंदो वञे थो माण्हू उनखे रोकीनि था ॾे ख़बर मामिलो छा आहे कंहिंजी बि ॿुधे कोन थो। अबू हुरैरा एतिरी त तेज़ डोड़ लॻाई आहे जो माण्हू हैरान ऐं परेशान आहिनि त थी हिनखे छा वियो। हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जीअं जो घर पहुतो दरवाज़ो बंदि हुयो। हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु जल्दीअ में दरवाज़ो खड़कायो पुछे तो अम्मा मामिलो छा आहे। अबू हुरैरा जी अम्मड़ चवे थी पुट बीह त गुस्ल करे वठा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में हलणो आहे रब करीम जे हुजूर में दुआ कर त रब करीम मूंखे ईमान जी दौलत नसीब करे।
इन ये इंतजार में तैयारी करे रही आया। जॾहिं बाद में हज़रत अबू हुरैरा खां पुछो वियो रज़ियल्लाहु ताला अन्हु, उन खां जॾहिं पुछो वियो त ए अबू हुरैरा ढोड़ छाजे लाइ लॻाई हुई, चयईं त मूं इहो ॾिठो थे त मुस्तफ़ा करीम जी दुआ अर्श ते पहिरीं थी पहुचे या उन जो असर पहिरीं थो थिए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इन जे करे ड्रोड़ पे लॻायमि ॾिसां त जल्दी कहिड़ी शइ थी थिए। हबीब करीम जा दुआ जा लफ़्ज़ अर्श तां पहुचनि, ओस ताईं पहुची करे उन जो असर उतां खां वापसि जो मोटी अचे। पर कुर्बान वञा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन दुआ जी इजाबत क़बूलियत तां त मुस्तफ़ा करीम जा लफ़्ज़ मुबारक ये अर्श ताईं पहुची विया। अबू हुरैरा अञा घर कोन पहुतो आहे त उन जे अमड़ खे रब करीम ईमान जी दौलत नसीब करे छॾी। तंहिंजे करे त आला हज़रत चयो इजाबत का सेहरा इनायत का जोड़ा दुल्हन बन के निकली दुआए मोहम्मद, इजाबत ने झुक कर गले से लगाया, बड़ी नाज से जब दुआए मोहम्मद। जोर सां जो सुभान अल्लाह। थका त कोन आयो, हथ मथे करे जो सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतीयो, मूं अर्ज़ पे कयो त इहा दुआ जॾहिं हबीब करीम इब्ने अब्बास लाइ घुरी त उनखे केतिरो न फैज़ मिलियो। उहो इब्ने अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा कुरान करीम जे इल्म समझ तावील जे लाइ हबीब करीम दुआ घुरी त या रब करीम अल्लिमुल किताब व तअवील, इनके किताब जो भी इल्म अता फरमा, तावील जो इनके इल्म अता फरमाए। हजरत इब्ने अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा जॾहिं इहे लफ़्ज़ ॿुधा क़द जाअकुम मिनल्लाहि नूर, तहक़ीक़ तव्हां वटि अल्लाह जे तरफ़ां नूर आयो आहे। छा आयो? नूर आयो आहे। हज़रत इब्ने अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हुमा इन्हनि लफ़्ज़नि जे तफ़सीर में लिखे थो, फरमाए थो त अन्नूर हुआ मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन ये जाइ ते रब करीम जेको नूर जो लफ़्ज़ ज़िक्र फरमायो आहे, इन मां मुराद जेका आहे सा मुहम्मद करीम जी ज़ात आहे। ऐं वरी आम हर मकतब फ़िक्र वारा पंहिंजे मदरसनि में तफ़सीर पढ़ाईंदा आहिनि जलालैन शरीफ़ जे नाले सां। उन बुज़ुर्ग बि सिर्फ़ असां अहले सुन्नत व जमायत वारा न, पर हर मकतब फ़िक्र वारा तक़रीबन जलालैन शरीफ़ जेको पढ़ंदा आहिनि, तफ़सीर पढ़ाईंदा आहिनि आलिम थियण जे लाइ, उन तफ़सीर में भी लिखियल आहे त अन्नूर हुआ मुहम्मदुन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह चो ज़ोर सां। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात असांजो ईमान ऐं अक़ीदो आहे त रब करीम सभ खां पहिरीं महबूब मुहम्मद करीम जो नूर ख़लक़ियो। इहा ॻाल्हि असां पंहिंजे मर्ज़ीअ सां कोन था कयूं। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जो जय्यद आलिम आहे, जंहिं पंहिंजे किताब इंसानुल उयून में अल्लामा हलबी रहमतुल्लाहि ताला अलैहि रिवायत मुबारका ज़िक्र फरमाई आहे। फरमाए थो त हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारे सहाबी हजरत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु ज़िक्र फरमायो आहे
त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़ो भेरो हज़रत जिब्राइल अमीन खां पुछो त ए जिब्रील ॿुधाए त तुंहिंजी उम्र केतिरी आ? समझो था ना? छा पुछो? उम्र तुंहिंजी केतिरी आ? जिब्राइल अमीन अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं न रब करीम मूंखे पैदा फरमायो उन टाइम ते ज़मीन ऐं आसमान त हुया ई कोन, सिज चंड तारा कतियूं कुतुब इहे कोन हुया जो महीननि जी ॾींहनि जी रातियुनि जी सालनि जी ख़बर पवे। कीअं ॿुधायां त केतिरा साल केतिरा महीना थिया, पर अॼुकल्ह जेतिरा ॾींहं ऐं महीना साल थियनि था इन जे अंदाज़े मुताबिक़ हिकिड़ो हिसाब करे तव्हांखे ॿुधायां थो। सुभान अल्लाह जो मोहब्बत। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में हज़रत जिब्राइल अमीन अर्ज़ कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन फिल हिजाबिर राबिअ नजमन, रब करीम जा जेके नूरानी हिजाब पर्दा हुया उन नूरानी हिजाबन मां जेको हिजाब राबे जेको चौथों हिजाब हुयो उनन में एकड़ो सितारो हुयो जेको हर 70,000 साल का बाद में उभरंदो हुयो, वरी कुछ ज़मानो रही करे वरी गायब थी वेंदो हुयो, वरी 70,000 साल ताईं वरी उभरियल न हूंदो हुयो, वरी 70,000 साल का बाद में उभरंदो हुयो, वरी गुम थी वेंदो हुयो त 70,000 साल वरी कोन ॾिसंदो हुयुसि। इएं 70,000 साल जे ज़माने खां वरी बाद में उभरंदो हुयो। हज़रत जिब्राइल अमीन तो अर्ज़ करे त ऐं अल्लाह जा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सितारे के उभरंदे मूं जिब्राइल अमीन 72,000 भेरा ॾिठो। अल्लाह जे महबूब करीम फरमायो त ऐं जिब्राइल इहो सितारो जेको तूं ॾिसंदो हुए 70,000 साल खां बाद में उभरण वारो, वइज़्ज़त रब्बी अन ज़ालिकल कौकब, इहो सितारो को ॿियो सितारो कोन हुयो, मूंखे पंहिंजे रब करीम जी इज़्ज़त जो कसम आहे त इहो सितारो मां मुहम्मद करीम हुयुसि। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह चओ। ऐं महबूब पोइ वरी ज़ाहिर थियण खां बाद में जो नज़र कोन ईंदा हुयो, काॾे वेंदा हुयो, केॾांहुं वेंदा हुयो, नज़र जो न ईंदा हुयो। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त उभरंदो हुयुसि त उहो रब करीम जी बारगाह में इबादत में क़याम जी सूरत में हूंदो हुयुसि, पर जॾहिं वरी सजदे में हलियो वेंदो हुयुसि तॾहिं तूं न ॾिसंदो हुयुसि। सुभान अल्लाह। ही त हुयो हज़रत जिब्राइल अमीन जे उम्र जो मामलो, जो जिब्राइल अमीन लहंदो भरंदो उनखे एतिरा भेरा ॾिठो। जिब्राइल अमीन त अलाए केतिरा 1000 साल बाद में पैदा थियो आहे। हबीब करीम जी नूरानियत कॾहिं हुई उहा त रब करीम ई थो ॼाणे। ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। अल्लाह जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, हज़रत इरबाद बिन सारिया रज़ी अल्लाह तआला अन्हु, हज़रत इमाम अहमद बिन हम्बल रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे मुस्नद में हदीस मुबारका ज़िक्र फरमाया। ॿियनि बि हदीस जे किताबनि में हदीस ज़िक्र थियल आहे। मिशकात शरीफ में हदीस आहे, पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, हज़रत इरबाद बिन सारिया तो फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कुन्तु नबियन, महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नी इंदल्लाहि लमक्तूबुन खातमन नबिय्यीन व आदमु लमुनजदिलुन फी तीनतिही। हबीब करीम फरमायो हज़रत आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जो जिस्म मुबारक अञा ठहियो कोन हो, उहा मिट्टी मुबारक जेका मलाइक सगोरा खणी आया हुया
उहा मिट्टी मुबारक अलाए केतिरा हज़ार सालन ताईं जॾहिं उहा पई हूंदी हुई रब करीम जे अनवार ऐं तजल्लियात जे फैज़ हासिल करण जे लाइ उहा मिट्टी मुबारक पई हूंदी हुई। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन ज़माने में बि अल्लाह जो जेको लौहे महफूज़ जेको उम्मुल किताब आहे उन किताब में मां मुहम्मद करीम आखिरी नबी लिखियल हुयुसि। सुभान अल्लाह। छा लिखियल हुयुसि? आखिरी नबी। सिर्फ़ नबी न पर नबियनि जी पुॼाणी जो उन खां बाद में कंहिं ॿिए नबी सगोरे अचण जी ज़रूरत थींदी कान का। हर ज़मानो मूं हबीब करीम जो आहे पर मुस्तफ़ा करीम जे अचण खां अॻु में ज़माने में ॿिया नबी सगोरा तशरीफ़ आणींदा रहिया। अल्लाह जा नबी सभई असांजे अखियुनि जो नूर आहिनि जो सुभान अल्लाह। हीअ उम्मत कंहिं में बि फ़र्क़ु कान कंदी आहे। ला नुफ़र्रिक़ु बैन अहदिन मिन रुसुलिही। रब करीम थो ॼाणे त अहिड़ी हीअ भलारी उम्मत आहे। न त अॻियुनि उम्मतुनि जा तज़किरा तव्हां पढ़ी ॾिसो पंहिंजे नबीअ ते कलमो पढ़ियूं त ॿियनि नबीअनि सां वरी दुश्मनी रखियऊं पर हिन उम्मत जे भले हुजण जी रब करीम क़ुरान करीम में शाहिदी ॾिनी आहे। ला नुफ़र्रिक़ु बैन अहदिन मिन रुसुलिही। असां कंहिं बि रसूल में फ़र्क़ु कोन था कयूं। आहे या न? सभई चवंदा आहियूं नबी सगरे जो नालो खणंदा आहियूं त इज़त ऐं एतिराम सां खणंदा आहियूं। कुझु माण्हू आहिनि जेके वरी ॿियनि जी त ॻाल्हि अल्लाह ॼाणे पर रसूलुल्लाह जो नालो ई अहिड़ो रुखो खणंदा जो अंदरि साड़े छॾींदा। रब करीम शल अदब नसीब फरमाए आमीन। ईअं सिर्फ़ पैगंबर नबी अहिड़ा रुखा नाला खणंदा आहिनि। मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो हबीब करीम जो नालो अहिड़ो खणजे जो आशिकनि जा अंदरि ठरी नालो अहिड़ो मिठो आहे। कया शिक फरमायो ये नाम कोई काम बिगड़ने नहीं देता बिगड़ी को भी लेता है बनाना में मोहम्मद। सुभान अल्लाह। तो नालो मिठो आहे जोर सां जो सुभान अल्लाह। ये नाम कोई काम बिगड़ने नहीं देता बिगड़ी को भी लेता है बनाना में मोहम्मद। ऐ सल्ले अला गर्मिये बाजार मोहम्मद यूसुफ पिए साजा से खरीदार मोहम्मद। सुभान अल्लाह। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो अल्लाह जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन हदीस मुबारका में अॻिते ज़िक्र फरमायो। अॼुकल्ह माण्हू चवंदा आहिनि के माण्हू चवंदा आहिनि त ही मीलाद जी महफ़िल माज़अल्लाह बिदअत आहे जाइज़ कान्हे का हराम आहे अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं फ़तवाऊं लॻाईंदा आहिनि। चवंदा आहिनि शरीयत में न जो को बि असुल नसुल कोन्हे को पर अच त मां तोखे ॿुधायां हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा प्यारा उम्मतियो हीअ का नई ॻाल्हि कान्हे का। हीअं वेही करे गॾिजी करे मुस्तफ़ा करीम जे आमद जा तराना ॻाइण हबीब करीम जे तशरीफ़ आवरीअ जो ज़िक्र करण इहा का नई ॻाल्हि कान्हे का पर रब करीम जी इज़्ज़त जो कसम आहे त इहा महफ़िल महबूब मुहम्मद करीम पाण कई आहे। जंहिंमें महबूब पंहिंजे आमद जो ज़िक्र कयो हुजे। मीलाद जो मतिलबु ई आहे ॼमण वारा किस्सा बयान करण जेको हबीब करीम जे तशरीफ़ आवरीअ ते रब करीम करम कयो उन्हनि जो ज़िक्र करण इनखे ई मीलाद चयो वेंदो आहे। ॿुधायो त अॼु असां हिन में हिन जाइ ते का ग़लति ॻाल्हि कयूं था? कतई न। या त क़ुरान करीम जी तिलावत आहे या सुभान अल्लाह जा विर्द आहिनि या मुस्तफ़ा करीम ते सलातो सलाम आहे या हबीब करीम जे हदीसुनि मुबारकनि जो ज़िक्र आहे। ॿी का ख़राब ॻाल्हि हिते अल्लाह जे फज़ल सां कतई तरह सां कान्हे का। महबूब करीम जे विलादत जा ज़िक्र करण इहो त रसूलुल्लाह जी सुन्नत में शामिल। सुभान अल्लाह। इहा ई हदीस मुबारका
ऐं इहा ज़िक्र कंहिं कई आहे इमाम अहमद बिन हंबल रज़ी अल्लाह तआला अन्हु, जंहिंजे लाइ किताबनि में ईंदो आहे त अहिड़ो त अल्लाह करीम जो उन चईन इमामनि मां मुजतहिद हिकिड़े इमाम जे मथां रब करीम एॾो त करम फरमायो हुयो जो मुस्तफ़ा करीम जूं 10 लख हदीसूं उनखे यादि हुयूं। अलाए छो थकिजी पिया आहे। घणियूं हदीसूं? 10 लख हदीसूं यादि हुजनि। कंप्यूटर जी मां पीउ बि उनखे न पई। इधर रसूलुल्लाह जा उहे आशिक मुजतहिद उहे सहाबी या मुहद्दिस मुफस्सिर आहिनि जेके रब करीम ख़ासि ॼण त मोकिलियाई इन जे लाइ हुया त रसूलुल्लाह जो दीन क़यामत ताईं क़ाइमु रहे। सुभान अल्लाह। ज़ोर सां जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। उहो इमाम अहमद बिन हंबल तो ज़िक्र फरमाए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे विलादत जो ज़िक्र फरमायो। अल्लाह जे हबीब करीम फरमायो अन दावत अबी इब्राहीम। मुस्तफ़ा करीम फरमायो त मां पंहिंजे अबे इब्राहीम अलैहिस्सलाम जे दुआ जो नतीजो आहियां। सुभान अल्लाह। मां तव्हांखे पंहिंजे अचण जी ॻाल्हि ॿुधायां त मां इब्राहीम अलैहिस्सलाम जे दुआ जो नतीजो आहियां। जॾहिं हुन काबतुल्लाह शरीफ़ ठाहे करे तयारु कयो रब करीम फरमायो त हाणे मां तोखां राज़ी थियो आहियां, मस्तूरीअ जे तौर ते कुझु घुर त मां तोखे अता कयां। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे मथां किरोड़े सलाम हुजनि। सुभान अल्लाह। ऐं हीअ उम्मत सलातो सलाम ज़रूरु अर्ज़ु कंदी रहंदी आहे। ये जेको असां निमाज़ में पढ़ंदा आहियूं न सलाम जेको सलात पढ़ंदा आहियूं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं उन जे आल ते अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इहो छाजे करे पढ़ंदा आहियूं?